अड़े रे बिला तुंहिंजा त ठठ लॻा पिया आहिनि चूहा किरड़ियूं खायो वती थो ईअं पुछ पा ठका करंदो मां त अहिड़े कंजूस मालिक वटि फाथो आहियां सुकी मानी खां सवा मजाल जेको टुकड़ो उछले सो बि निभाॻो तॾहिं उछलींदो जॾहिं पात में चॿाड़े न सघंदो तुंहिंजा त ठठ लॻा पिया न ठठ दुआ कर कोई हो मरे त को टिझे ते को गोश्त करणो पर लॻे थो त बटाले मां गुज़र कंदा चंद्र तुम तो समझे तो मां ठठ में आया अड़े न कुआ था निकरन नई किरड़ियों बेतन ते थियूं घुमन मां वे अखियूं तारा फोटा रेठो ॾिसान निकरन त अटेक थिए ऐं खावां मां बि बुख ते आहियां मेड़े ई तोखे अलाए कीअं थो नज़र अचां अड़े कारा पीले बूथा सीम जो खानो ख़राब करे छॾियो आहे ॾियारियूं टक 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 पियो कनि अड़े सी किथां आयो आहे कंबल वेड़ियो अथमि सॼो घर जो सामान वेड़ियो अथमि सी नथो वञे हे अल्लाह सी आयो किथां आहे रॻो सी तोखे कोन थो थिए सी आहे इहो सी रॻो तुंहिंजे ॾकड़े खे टक टक कोन थो करे सॼो जिस्म टिक टिक वेठो करे तूं ॾिसी थो न पियो मां बि ईअं पराए कंबल में घुतड़ी हई आहियां रॻो पोयों पासो लिकायो अथमि बाक़ी बूथ ॿाहिरि कढियो अथमि साह खणण लाइ अड़े छा ते निंड फिटाई अथव आख़िर छा थियो अथव रॻो सी रॻो बुख रहणो अथव पाड़े में त आराम सां रहो या घर छॾियो या घिटी छॾियो या मोरागी शहरी छॾे वञो जान त छुटे चाचा भालो तूं ॻाल्हि ॻाल्हि ते वेठो गरम थी तोखे त गर्मी आहे हे वीचारनि खे सी थो थिए कंहिंखे बुख थी लॻे भला मसइले में बि को मसइलो हूंदो न तॾहिं तरड़ियूं था कनि जे इजाज़त हुजे त मां ॻाल्हायां या मां खणी बरमुंह कयां भली ॻाल्हाए अबे जी उता सम्झी ॻाल्हाए इन्हे चाचे मोटूअ जी ॻाल्हि दिलि में थोरे कबी पंहिंजो मज़ो विञाइबो जहिड़ो इहो वेठो आहे पंहिंजे घर में तहिड़ो असां बि वेठा आहियूं कोई इन जे कमाई मां था खाऊं छा ॻाल्हा ॻाल्हा तोखे बि इजाज़त अड़े मूं मिसकीन जी बि ॿुधंदो या रुॻो पंहिंजे ने गप ऐं शप में हूंदो अड़े असांजो दर्द ॿुधंदो त रोई पवंदो ॼावासीं त हिकिड़नि त उहो कमु कयो असांजे साथियुनि सां ॼमण सां ई नंढड़नि खे माउ खां जुदा कयो माउ ॾे ॾिसूं पिया माउ असां ॾे ॾिसे ऐं हू ज़ालिम खीर जे करे कसाइनि खे ॾियनि या खपायो छॾनि मूंखे बसि एगो घर में रखियो अथनि जे चढ़ी वञा हा वाड़े वारनि जे रुख त अॼु या मारिजी वञा हा या वरी जेको आहे ईअं रोडनि ते मूंखे रुलाए कंहिंखे खपाए ॾेई छॾनि हा कुझु ॾींहंनि खां पोइ खणी मां बि मरी वञा हा यार पाॾड़ा असां झंग में हूंदा आहियूं न शींहं आहियूं गोश्त खोर आहियूं पर यार बच्चा खोर न आहियूं नंढड़नि बचनि ते असांखे बि क्यास अचे पर हे जो तूं ॿुधाई थो अशरफुल मखलूकात ईअं थी करे जो माउ खां बच्चा जुदा करे खीर जे लाइ हे पोइ न यार असां झंगली जानवरनि ते त मयार न आहे जे पेट बुखे में खणी खाई विझूं पर पोइ बि बचा कोन था खाऊं यार पंहिंजा बचा यादि अचियो वञनि पाॾड़ा तॾहिं नंढड़ियूं शयूं पाण खाऊं कोन सम्झूं था त बुख लहंदी कान लानताणो खामखा
अड़े यार पारड़ा तुंहिंजी ॻाल्हि ॿुधी सॼो माहौल ग़मगीन थी वियो, बुख ई पंहिंजी विसरी वई। इंसान अहिड़ा बि थी सघनि था, अशरफुल मखलूकात, पर मां सम्झां थो त हाणे अशरफुल मखलूक वयनि हली, बाक़ी बचनि कात। वधीक न ॻाल्हायां न जो वञा न हलियो वात। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो असांजी ॿोली नथा सम्झनि। जे न सम्झनि त ज़मीन ते 4 पेरनि वारा त असीं हुजूं ई न, ख़तमु करे छॾनि। छो त असांखे बि त हुननि जी ॻाल्हियुनि खां पोइ कावड़ अचे, वधि घटि वेठा ॻाल्हायूं, सम्झनि ई कोन। मां त चवां थो गूगल ट्रांसलेटर ते ज़बान जे बारे में मालूमात वठमि त उते बि ट्रांसलेशन न थींदनि, सम्झेई। पर हाणे छा कयूं, तुंहिंजो ग़म वॾो आहे यार। यार ॻाल्हि ॿुधो, पारड़े जी ॻाल्हि वाक़ई ग़मगीन आहे। इन ॿुधण खां पोइ हक़ीक़त में ॿुधायां त माहौल सॼो ग़मगीन थी वियो। हाणे हीअ ॻाल्हि, हीअ दाह असांजी जॾहिं इंसान ॿुधंदा त पारड़े वारनि जी मसइले ते रहम खाईंदा, आईंदा अहिड़ी हरकत न कंदा। न त मुआशिरे में हर को माण्हू उन्हनि खे बुरो भलो त चवंदो न। बाबा ॻाल्हि ॿुधो, जे तव्हांजा बचड़ा केरु तव्हां खां जुदा करे, तकलीफ़ ईंदव या न ईंदव? थोरो यार सोचो। बेज़बान था सम्झो, अड़े बेसाह त नाहियूं, असांजो बि साह तव्हां जहिड़ो ई। बिली रहम खाओ, अलाह खां डिॼो, सदाईं त हिते कोन हूंदव न। बसि इहा दाह आहे पाजड़े जी। असां सभिनि जी ॿेली पंहिंजे बचनि जे सदके सासिन ते रहम कयो। Subscribe to my channel and also press the